अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं नेक्स्ट एपिसोड जी हाँ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे अचण वारे एपिसोडनि में तव्हां हिकु बहितरीनु शइ ॾिसंदा। उहा बहितरीनु शइ इहा आहे त शाहनवाज़ ख़ान जी जेका हाणे चालाकियूं आहिनि उहे मंसूर ख़ान जे मथां एॾियूं त भारी पइजी वेंदियूं। मंसूर ख़ान हाणे फासी वेंदो, छाजे करे पहिरियों मंसूर ख़ान सिधो सौं चवंदो हो शाहनवाज़ ख़ान खे तूं हिकिड़ो मीर जाफ़र आहे, मीर सादिक आहे, लेकिन हाणे हू जॾहिं कारे जो इल्ज़ाम अहिड़ो हिकु दॿो आहे हिन में हू फासी चुको आहे। हाणे शाहनवाज़ ख़ान खे मौक़ो मिली चुको आहे ॻाल्हाइण जो। बार बार शाहनवाज़ ख़ान इहा ॻाल्हि कंदो तूं त सिंध जो वॾो हिकिड़ो मतिलबु कॉमरेड सॾाईंदो हुएं, तूं अहिड़ा कमु कया आहिनि, तूं कीअं तो ते केरु एतबार कंदो, तूं पाण खे भलो सम्झण वारो, तूं ॿियनि सां नाइंसाफ़ी कीअं करे सघें थो, पराई इज़त ऐं गैरत खे पेरनि में कीअं लताड़े सघें थो, तूं पराई न्याणी में अखियूं विधियूं आहिनि, तूं अहिड़ो आहे तूं होड़ो आहे। मतिलबु फ़िलहालु जेको आहे मंसूर ख़ान खे शाहनवाज़ ख़ान भारी पइजी वेंदो, यानी उन खे ज़लीलो करे छॾींदो। आहिस्ता आहिस्ता मंसूर ख़ान इन सदमे मां त निकिरी ईंदो, पोइ शाहनवाज़ ख़ान जो बाद में वरी ख़ैरु न हूंदो। फ़िलहालु उन खे मौक़ो मिली चुको आहे ॻाल्हाइण जो, बदनाम करण जो। शाहनवाज़ ख़ान एतिरो त बदनाम कराईंदो मंसूर ख़ान खे हद खां वधीक। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।